गाड़ी चोरी थी हुई स्टाफ छड़ी जा महीनो सवा थी विया छोकिरो बंगारा साहब मुंहिंजो अॻु में चोरी जो रिकॉर्ड आहे मूंखां भंग घुरी तो भंग घुरण ते मां हिनखे चयो भंग ॾींदुसि मूंखे गाॾी ॾे पहिरियां तो कल्ह मूंखे नंढी जी तारीख़ मिली कराची ॾेई वियुसि जीअं अॼु मोटे मूंखे चई भंग ॾे 20,000 रुपया मां चयो गाॾी ॾे पहिरियां तो हुतां बसि हुनजे भाउ नंढे अची मूंखे ॾंडा आया उबतार आई ॿियो त आशिक़ भाउ अथसि उन ॾंडा आया ख़बर कोन पई मुंहिंजे खिसे में पैसा बि हुया मोबाइल बि कढे विया ज़ाते केरु मंगणारनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं दादू भरिसां थरड़ी जादू शहीद में भट्टी बिरादरी जे नौजवान ते हमले में अज़हर अली भट्टी सख़्त ज़ख़्मी थी पियो। SHO थरड़ी जादू शहीद जवाबदारनि ख़िलाफ़ केस वठण खां इनकार करे छॾियो। थरड़ी जादू शहीद में भट्टी बिरादरीअ जे नौजवान अज़हर अली वलद मोहम्मद बख्श भट्टी ते 3 जवाबदारनि नाले हफ़्तार राहिब ऐं आशिक़ मंगणहार हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी तफ़सील ॾींदे ॿुधायो त SHO थरड़ी मुख़्तियार ख़ुश्क जवाबदारनि मथां FIR कटण खां इनकार करे छॾियो आहे। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त SHO मुख़्तियार ख़ुश्क जवाबदारनि जी धुर बणियल आहे, असांजो केस वठण खां इनकार करे रहियो आहे। राति देर सां भट्टी बिरादरी जे माण्हुनि SHO थरड़ी जादू शहीद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू SSP खां मुतालबो कयो आहे त SHO मुख़्तियार ख़ुश्क खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो इदारो वधायो वेंदो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदायत सिंध, दादू।